अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां एहसन खोड़ो नज़र विंदासीन वक्तां जी हेडलाइंस ते। पंजाब के वडे वज़ीर के चूंड वारे मामले ते हुकूमती इताद फुल कोर्ट चुणण जो सुप्रीम कोर्ट में पटिशन दाख़िल थियण जो ऐलान करे छॾियो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट बार पंजनि अॻवाननि में फुल कोर्ट चुणण जो मुतालबो कयो आहे। सुभाणे गॾियल इतिहाद जा समूरा अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस बाद अदालत वेंदा। जजनि ख़िलाफ़ शर्मनाक प्रोपेगेंडा मुहिम हलाइण न ॾींदा। ऐवान ऐं कानून जी बालादस्ती हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। वॾे वज़ीर हेठाईं वारनि इलाइक़नि नदी नालनि ऐं चोकिंग पॉइंट्स जो दौरो कयो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त उम्मीद आहे त बरसात दौरान हिन भेरे शहरनि खे तकलीफ़ न थींदी। शहरनि खे गुज़ारिश आहे त बरसात में पाण ई ॿारनि खे घरनि ताईं महदूद रखनि। ही बरसात जो टियों स्पेल आहे। इन खे बरसात समझो पिकनिक न समझो वञे। हेठाईं वारनि इलाइक़नि में पानी मौजूदु आहे। शहर जा नाला फ़ाल आहिनि ऐं अमलो रोडनि ते आहे। अख़्तियारनि ऐं पैसनि जो कोई इशू न आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, जामशोरो, थाना बुलाखान, नूरियाबाद, थरपारकर, उमरकोट, दादू, टंडो इलायार, सांगड़, मटियारी, कंबर, छटे, बदीन, सिजावल, मीरपुर खास, टंडो मोहम्मद खान, लाड़कानी, शिकारपुर, शेखमाबाद, सखर, खैरपुर, टंडो ड्याम, सकरण, नवाबशाह, कश्मोर, कंदकोट, शहदादपुर, खिपरो, वर्कशॉप, थानो बुलाखान, तिराणी, मनड़ो, धाबेजी, घोड़ाबारी, गुलामुला, गुलाब लगारी, संजरजांग, दौलतपुर, मियाँ साहब, काजी अहमद, बख्शापुर, चंबल, शेख बिरक्यो, सुल्तानकोट, मोहनजोदड़ो, खानपुर महर, मीरपुर बठोरो, नवदेरो, चौहट जमाली, गुबजानी, ओबावड़ो, गड़ी हसन, उडेरो लाल, टंडो आदम, जमपीर, दौलतपुर सफन, मीरवाह खुरजानी, नसीराबाद, मदेजी, राधन, सन सगियूं, बाडर, नंगर पाकर, चाचड़ो, झोल, घारो, ड्रखण, काजी खावल, लालू राइंख, दोदापुर, मातली, कढण, लवारी शरीफ, खोसकी, गोलाटी, कड़ियो गंवर, टंडो गुलाम अली, तलहार, सीरानी, लवारी शरीफ, टंडो बागो, जाम, नवाज अली, नबीसर रोड, मियाँ साहब, फरीदाबाद, बुढ़ो कमरानी, गड़ी यासीन समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम सख़्त मुतासिर, केतिरनि ई इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार। कराची शहर में तूफ़ानी बरसातुनि जो सिलसिलो जारी। नदी नाला ओवरफ्लो थी विया। सदर डिफेंस, क्लिफ्टन, मलीर, गुलशन हदीद, कायदाबाद, सोराब गोठ, एयरपोर्ट रोड, शारा फैसल, नर्सरी, स्कीम 30, गुलसाने जोहर, गुलशन इकबाल, सफूरा, गडाब सिटी, सुपर हाईवे, यूनिवर्सिटी रोड, भिटाइयाबाद, आया चंडीगढ़ रोड, गार्डन टावर, नाजिमाबाद, FB एरिया, नॉर्थ कराची, न्यू कराची, मोहम्मद अली सोसाइटी, बहादुराबाद, PIV कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बसकारो। मौसमियात खाते तरफ़ां शहरनि खे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिब पूरो ॾींहुं शहर में वक़े वक़े सां बरसात जारी रही सघे थी। कराची में 200 मिलीमीटर या उन खां वधीक बरसात जो इम्कान रहे थो।